ख़बर है अवां सां शेयर कयूं पिया। पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त बिटग्राम में चेयर लिफ्ट में फाथल माण्हुनि खे फौरी तौर ते रेस्क्यू कयो वञे। चेयर लिफ्ट में मौजूद ॿारनि ऐं शागिर्दनि खे बचाइण लाइ हेलीकॉप्टर फराहम कयो वञे। पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां चेयर लिफ्ट में फाथल माण्हुनि जी सलामती के लाइ दुआ घुरी वई। ये अहम खबर है। नाज़रीन आगाह करियो पिया अवां के पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त बिटग्राम में चेयर लिफ्ट में फाथल माण्हुनि खे फौरी तौर ते रेस्क्यू कयो वञे। चेयर लिफ्ट में मौजूद ॿारनि ऐं शागिर्दनि खे बचाइण लाइ हेलीकॉप्टर फराहम कयो वञे। पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां चेयर लिफ्ट में फाथल माण्हुनि जी सलामती के लाइ दुआ घुरी वई। आगाह करियो पिया नाज़रीन अवां के अहम खबर है। पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त बिटग्राम में चेयर लिफ्ट में फाथल माण्हुनि खे फौरी तौर ते रेस्क्यू कयो वञे। चेयर लिफ्ट में मौजूद ॿारनि ऐं शागिर्दनि खे बचाइण लाइ हेलीकॉप्टर फराहम कयो वञे। पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां चेयर लिफ्ट में फाथल माण्हुनि जी सलामती के लाइ दुआ घुरी वई।